अला हथ कटिया बाक़ी हर शइ वेब डेवलपमेंट उन्हनि जी कोडिंग सभु कुझु ईज़ीली करे थो वञे। जंहिंजा अटल इरादा हुजनि, हिमालया जेॾा हौसला हुजनि, तंहिंखे का बि माज़ूरी मात नथी ॾेई सघे, बल्कि हू ख़ुदि माज़ूरी खे मात ॾेई ऐं अॻिते वधण जी कोशिशि करे सघे थो। अहिड़ो ई हिकु किरदारु असांखे खिप्रो में न्यू यूरिका कंप्यूटर सेंटर ते मिलियो आहे। हीउ नौजवान जेको मुंहिंजे पासे में तव्हां ॾिसो पिया, हीउ मुमताज़ अली दर्स आहे, जेको हिते माज़ूर हुजण जे बावजूदि बि ॿिन्ही हथनि खां महरूम आहे, पोइ बि कंप्यूटर जेको आहे उहो सिखे थो ऐं आम जेको माण्हू आहे उन जीअं ही घर जो कमकार वग़ैरह क्रिकेट रांदि समेत करे थो। वधीक हिन नौजवान सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कहिड़े हादसे मंझि ही पंहिंजा हथ विञाए वेठो ऐं जेको अपाज हुअण माज़ूर हुअण जे बावजूदि बि हिन जा हिमालया जेतिरा हौसला कीअं आहिनि ऐं कंप्यूटर सेंटर ते ही केतिरो जेको आहे उहो सिखियो आहे ऐं हिन मंझि अञा ताईं केतिरो हौसलो आहे त साण ॻाल्हि ॿोल कंदासीं। हथ तव्हांजा कीअं कटिजी विया? कुतर वारी मशीन में लाइट वारी। उन टाइम ते केतिरी ॼमार हुई तव्हांजी? 15-16 साल में। अच्छा, उन नंढे हूंदे तव्हां छा कुतर कई पे, छा कयो पे? हाँ जी, कुतर कई में। अच्छा, हाणे ॻोठु कहिड़ो आहे तव्हांजो? किथां खां हिते ईंदा आहियो? ॻोठु ख़लीफ़ो क़ासिम दर्स। खिप्रो खां केतिरा किलोमीटर? 8 किलोमीटर। अच्छा, उतां खां हिते ईंदा आहियो। कंप्यूटर केतिरो सिखिया आहियो तव्हां? कंप्यूटर मुकमल सिखी विया आहियूं, हाणे बसि 15-20 ॾींहंनि जो बाक़ी मुकमल सिखी। अच्छा, केतिरी ॼमार हुई जॾहिं तव्हां सां इहो हादसो पेश आयो? 15-16 साल हुई। केतिरा साल थी विया आहिनि हुनखे? तक़रीबन 4 साल थी विया। अच्छा, तव्हांजी तालीम केतिरी? तालीम इंटर। अच्छा, उहा इंटर हींअर कई अथव या पहिरीं? हींअर कई आहे, हिन साल। हींअर तव्हांजी तालीम जारी आहे? हुन जारी आहे। किथे हींअर पढ़ंदा आहियो? डिग्री कॉलेज खिप्रो। अच्छा, हिते कंप्यूटर केतिरो सिखी विया आहियो? कंप्यूटर मुकमल सिखी विया हाणे बसि आख़िरी ॾींहं 15-20 ॾींहं बसि बाक़ी फाइनल। अॻिते माण्हू हिकिड़ा जेके आहिनि नॉर्मल आहिनि, उन्हनि खे हथ वग़ैरह आहिनि, तव्हां सां कुदरती हिकिड़ो इहो हादसो पेश आयो आहे, मायूस आहियो हिन ज़िंदगी मंझि, ख़ुशि आहियो? न बसि अलाह जो, बसि अलाह करे गुज़रत जेको लिखियलु थी वियो। मानी वग़ैरह कीअं खाओ? मानी घर वारा खाराईंदा न, बाक़ी चांहि पाणी मोबाइल क्रिकेट इहो रहियो वेंदो आहे। ॿियो बसि कुझु कोन, सेंटर ते अचंदो, ॿियो मोबाइल हलाईंदो। ॿियो सिंध यूनिवर्सिटी में टेस्ट ॾिनी हैदराबाद में। सिंध यूनिवर्सिटी में कहिड़ी टेस्ट ॾिनी? सिंध यूनिवर्सिटी इहो इंट्री टेस्ट ॾिनी, 51 मार्कूं। 51 मार्कूं तव्हां कयूं? अच्छा, छा थियणु चाहियो था? कहिड़ी ख़्वाहिश आहे? कंप्यूटर माना कंप्यूटर जो खयो इहो। जेके माण्हू माज़ूर आहिनि, कुदरती आहिनि ॼाए ॼम खां या पोइ कंहिं हादसे जे करे माज़ूर थियनि था, पोइ मज़ूरी खे मुहताजी सम्झी ऐं को कमुकार कोन था कनि, दुनिया वारनि ते भाड़ीनि था या पिननि था, कुझु कनि था, उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾींदा? उन्हनि खे पैगाम आहे त पंहिंजो रोज़गार जारी रखनि, पढ़ाई करनि, हर शइ करनि। अलाह हथ कटिया बाक़ी हर शइ। तक़रीबन 15-16 महीननि खां हीउ मोड अचे पियो, जंहिंमें हिकिड़ो ही सेशन पंहिंजो CIT जो कंप्लीट करे चुको आहे। DIT जो जेको आहे जो एंडिंग में हले पियो। CIT में जेके कोर्सेज़ आहिनि, असां वटि ऑपरेटिंग सिस्टम आहे, MS ऑफिस, वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट, टाइपिंग इंग्लिश, उर्दू, सिंधी, उहे ई करे चुको आहे। ऐं उन खां अलावा ग्राफिक डिज़ाइनिंग, वेब डेवलपमेंट, लैंग्वेजिस ऐं डेटाबेस, उन जा कोर्सिस बि करे चुको आहे। केतिरा तव्हां वटि टोटल शागिर्द हूंदा? तव्हांजे सेंटर खे एतिरो टाइम थियो आहे, कॾहिं अहिड़े क़िस्म जो शागिर्द आयो या पहिरियों शागिर्द? न, फस्ट टाइम आहे, हीउ पहिरियों चकर आयो। मूं वटि हींअर जेका आहे 150 जी स्ट्रेंथ आहे, 150 शागिर्द आहिनि, जंहिं मंझां इहो अकेलो वाहिद शागिर्द आहे जंहिंजा 2 हथ जेके आहिनि इहे कोन्हनि। 2 हथ न हुअण जे बावजूदि बि ही टाइपिंग वग़ैरह हर शइ करे? बिल्कुलु हर शइ करे वञे थो, पर असां पंहिंजी टेक्निक यूज़ कई त भई हिकिड़ो जेको तरीक़ो आम जेको स्टूडेंट आहे जंहिंखे 2 हथ आहिनि, त उहो उन तरीक़े सां ऑपरेट करे थो, हिन खे वरी ॿिए तरीक़े सां लैपटॉप ते, ठीकु आहे, माउस पैड जे ज़रिए। बाक़ी हिन जो जेके 2 हथ जेके निकितल आहिनि, थोरो जेके कनियूं आहिनि उहे ज़ाहिर आहिनि, त उन जी मदद सां जेको ही टाइपिंग कंदो आहे, इंग्लिश, उर्दू, सिंधी ऐं उन खां अलावा वेब डेवलपमेंट, उन्हनि जी कोडिंग सभु कुझु ईज़ीली करे थो वञे। तव्हां छा था सम्झोसीं हीउ अॻिते वधी सघे थो, कंहिं मंज़िल ते पहुची सघे थो? छो नथो वधी सघे? माशाल्लाह हौसला हिन जा बुलंद आहिनि ऐं पंहिंजो ज़ाती शौक़ु आहे हिन जे अंदरि, बिल्कुलु पुॼी सघे थो।
गवर्नमेंट खे छा करणु खपे हिन नौजवान जे लाइ? साईं गवर्नमेंट खे अहिड़नि ॿारनि जी जेका आहे माली सहायता करणु खपे ऐं उन्हनि जे लाइ स्पेशल जेका आहे कोटा जेका आहे एजुकेशन में यूनिवर्सिटीज़ में उहा रखणु खपे त अहिड़ा ॿार जेके आहिनि उहे अॻिते अचनि ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थिए। जी बिल्कुलु साईं वज़ीर अली बोज़दार जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संसु चवणु आहे त संसु सेंटर ते ही जेको हथनि खां महरूम शागिर्द जेको कंप्यूटर सिखे थो, ही बाक़ी जेके 150 शागिर्द आहिनि उन्हनि जीअं ई नॉर्मल कमु करे सघे थो। हू तोड़े जो अपाज आहे पर हुन माज़ूरी खे मात ॾिनी आहे। संसु हौसला जेके आहिनि उहे बुलंद आहिनि ऐं साईं पुरुमीद आहे त हीउ नौजवान जेको आहे हीउ महिनत कंदो त अॻिते वधी सघे थो। हिन मंझि इहो मैसेज वञे थो त जेके माण्हू मामूली माज़ूरी खे जेको मुहताजी सम्झनि था उन्हनि जे लाइ हीउ नौजवान जेको आहे हिकु वॾो मिसाल आहे। कैमरामैन सज्जाद शहर सां गॾु असद शाह, टाइम न्यूज़, खिपरो।